ख़बर शामिल कई पिया मटियारी में रिपोर्ट निसार अहमद लिगारी जी हाला ॻोठ अली मोहम्मद निज़ामानी में एक्शन कमेटी ज़िले मटियारी तरफ़ां अली इब्न अबी तालिब फाउंडेशन शहदादपुर जो ख़ुसूसी तावन सां एक रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें वॾी तादाद में गरीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि खे मुफ़्त में चेकअप बाद दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते एक्शन कमेटी जे अॻवाननि सलमान अली लिगारी, यासीन निज़ामानी ऐं अयाज़ अली अस्करी तरफ़ां अली इब्न अबी तालिब फाउंडेशन शहदादपुर जे सरवाण अशास ख़ासकरी ऐं उन्हनि जे टीम जो शुक्रिया अदा कयो वियो। उन्हनि जो चवणु हो त अली इब्न अबी तालिब फाउंडेशन शहदादपुर जा दिलि जी गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियूं, जेके अवामी भलाई लाइ वॾे अरसे खां वठी पाण पिथोड़े रही आहे। जंहिं सिलसिले में अॼु गरीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि लाइ हिकु रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई आहे। अली इब्न अबी तालिब फाउंडेशन शहदादपुर जी टीम तरफ़ां एक्शन कमेटी ज़िले मटियारी जे अॻवाननि जो बि कैंप में तावन करण ते शुक्रिया अदा कयो वियो ऐं वधि खां वधि अवामी भलाई लाइ हिक ॿिए सां सहकार जारी रखण जो वचन पूर्ण कयो वियो।